विटचा में शहरन के सरताज लाखड़े लतीफ़ हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो 280 सालियानो उर्स मुबारक अज खां शुरू थी वियो। सकाफ़त ऐं सयाहत खाते के निगरान सूबाई वज़ीर जुनैद शाह ऐं कानून वारे सूबाई वज़ीर उमर सुमरो भिटचा पहुंची लतीफ़ साईं जी मज़ार ते चादर चाढ़ी भिटाई के उर्स के सरकारी तकरीब जो बाकायदा आगाज़ किया। निगरान सूबाई वज़ीर जुनैद शाह ऐं वज़ीर उमर सुमरो भिटाई की मज़ार ते दुआ पिण घुरी है। दरगाह में भिटाई जो राग पिण ॿुधो। गरीब औरतन में कपड़ा तक़सीम कया। सिंध जे निगरान सूबाई वज़ीर कानून उमर सुमरो ऐं निगरान वज़ीर सकाफ़त डॉक्टर जुनैद शाह गॾिजी सकाफ़त खाते पारां शाह जो बाग में कायम कयल सकाफ़ती ॻोठ जो इफ्तिताह किया। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई के उर्स मुबारक के मौके ते सकाफ़त खाते पारां आवाम की तफरीह लाइ शाह जो बाग में सिंधी सकाफ़ती ॻोठ कायम किया वियो आहे। सकाफ़ती ॻोठ में सिंध के घरेलू सनत दस्तकारी किताब घर सिंधी होटलूं ओताकूं कारीगरन पारां तैयार कयल हथ के हुनर जा स्टॉल लगाया विया आहिनि। सकाफ़ती ॻोठ में सिंध के रहणी कहणी रस्म रिवाज शादी मुरादी वारा स्टॉल पिण लगाया विया आहिनि जेके सिंध की सकाफ़त की मुकम्मल अक्कासी कन था। मुनफरद दिलचस्प ऐं तारीख़ी सकाफ़त के करे लगायल सकाफ़ती ॻोठ बांधीअड़नि जे निगाहन जो मरकज़ बणिजी वियो आहे। सकाफ़त खाते पारां शाह जो बाग में लगायल सिंधी सकाफ़ती ॻोठ में सिंधी टोपी अजरक रिली बर्थ गंज काशी बोक स्टॉल तारीख़ी मजमा ऐं ॿियूं केतिरियूं ई हथ जूं हुनर वारियूं शयूं ऐं सिंधी माग सजाया विया आहिनि। भिटाई के मेले में आयल ज़ाइरीन सकाफ़ती घुमी लुत्फ़ अंदोज़ थी रहा आहिनि ऐं सिंध के सकाफ़त वारियूं तारीख़ी शयूं पिण सूखड़ी तौर ख़रीद करे रहा आहिनि। सकाफ़ती ॻोठ में फ़नकारन पारां बांसुरी तंबूरी ऐं जी तुंद के सुरन के वरखां कई पई वञे। सिंधी लोक फनकार पारां सिंधी कलाम सूफियाना कलाम पेश कया पिया वञनि जिन खे ॿुधी उते वेठल माण्हू झूमी रहा आहिनि।